अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन तलीक़ाज़ी में बलिकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज़कियाकार लिकाज़ी साहब। वेलकम जी साहब। थैंक यू यासिर। अली साहब, डिस्कशन्स हलन थी पयूं त PTI ते बैन कजे या न कजे। कल्ह तारड़ साहब जेके इंफॉर्मेशन मिनिस्टर आहिनि उहे चवनि था मुंहिंजी ॻाल्हि सही साबित थी, फ़ैसिलो थी चुको आहे, गवर्नमेंट कंदी बैन। अॼु कैबिनेट जी मीटिंग हुई, अप्रूवल हुयो न हुयो छा हुयो, पर का डिस्कशन तारड़ साहब जे आज़म नज़ीर तारड़ साहब जे जेके लॉ मिनिस्टर आहिनि उनजे बक़ौल त भई का बि जेका डिस्कशन वग़ैरह न थी आहे ऐं पर संजीदगी सां इन शइ खे कंसीडर कयो थो वञे छो जो असां वटि मटीरियल मौजूदु आहे। बाक़ी PM हिकिड़ी क़िस्म जी ॼण रथाबंदी कनि था पिया, जॾहिं इहो चवनि था पिया त आर्म फोर्सिस ऐं इहो सभु कुझु जेको आहे उन्हनि जे मथां हो कयो वेंदो, आर्म फोर्सिस जे ख़िलाफ़ु जेका बि हिकिड़ी मुहिम आहे PTI जी प्रोपेगेंडा या नाक़ाबिले बर्दाश्त आहे। जी, इवन सुबुह जी अख़बारनि में बि सरकारी ज़रियनि मां इहो ई लॻल हो त अॼु काबीना में जेको इजलास थिए पियो वफ़ाक़ी काबीना जो, उन में इहो पार्टी ते PTI ते बंदिश विझणु ऐं गद्दारी जा केस दाख़िल करण जे हवाले सां गौर कयो वेंदो, पर अॼु अहिड़ी का ॻाल्हि न थी। कल्ह ई जेके ही तारड़ साहब आहिनि, छा नालो अता तारड़ जेके इंफॉर्मेशन तर्जुमान आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जा, उन्हनि कल्ह इहो बयानु ॾिनो त संदसि जेको कुझु ॾींहुं पहिरीं कयल ऐलान बिल्कुलु सही हो ऐं PTI ते बंदिश जो फ़ैसिलो थी चुको आहे ऐं जेको आहे उन लाइ पीपल्स पार्टी ऐं MQM सां सलाह मशवरा थी चुका आहिनि, हू ऑन बोर्ड आहिनि, यानी हू सहमत आहिनि इन ॻाल्हि सां। पर अॼु वरी ॿुधायूं त न, अॼु काबीना में उन ते गौर न थियो ऐं पर कंहिं न कंहिं हंध ते इन ते संजीदगी सां ॻाल्हियूं थियनि पियूं। ॻाल्हि इहा आहे त केतिरी बि संजीदगी सां किथे बि ॻाल्हियूं करे वठो, अगरि मुल्क में आइन आहे, अगरि मुल्क में कानून मौजूदु आहे जेको हींअर ताईं आहे आइन, त पोइ हुकूमत कंहिं पार्टी ते बंदिश नथी विझी सघे। हू बंदिश विझण जी हिकिड़ी सिफ़ारिश नुमा शइ करे सघे थी, जेकी सिफ़ारिश खे क़बूल करणु न करणु इहो सुप्रीम कोर्ट जी सवाबदीद ते ऐं हुनजी तशरीह ऐं फ़ैसिले ते छॾिबो। मूंखे तव्हां सम्झायो त हिन महिल जीअं पाण ॾिसूं पिया जुडिशरी जो मूड, ज़ाहिर असीं ॾिसूं पिया त असां खां वधीक हुकूमत ऐं हुकूमत जे इर्द गिर्द जेके बाख़बर हल्का आहिनि उन्हनि खे असां खां वधीक हूंदी त हीअं जुडिशरी जो हिकिड़ी इंडिपेंडेंट माइंड खणी हलनि पिया, पर छॾियो हुनखे बि हा न छॾी नथा सघूं त इहो माहौल इहो जुड़ियल आहे त भई हिकिड़ा डेमोक्रेसी ऐं हिकिड़ो कानून खे अपहोल्ड करण जी ऐं हीअ सभु कानून जी बालदस्ती जा मामला थियनि पिया। हीअं सोचियो त छा हिन महिल को अदालत ऐं एपेक्स कोर्ट हिकिड़ी सियासी पार्टी जंहिंखे थोरा ॾींहं अॻु एॾो रिज़र्व सीटूं बि सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत ॾियण जो हुकुम थियो आहे, उनखे चवंदी त छाकाणि त हिकिड़ो को साइफ़र हुन खोले छॾियो इमरान ख़ान, हिकिड़ो को हुन बयानु ॾेई छॾियो हो, तंहिंजे करे पार्टी ते बंदिश विझी छॾिजे। ही कहिड़ी ख़ुशफ़हमी आहे? ही हाणोकी अदालत, हा ही हुजे हा ज़ियाउल जो मार्शल लॉ हुजे हा, परवेज़ मुशर्रफ जो डोगर कोर्ट्स हुजनि हा, या अक्सर असां वटि कोर्ट्स इन्फ्लुएंस में रहंदियूं आयूं आहिनि माज़ी में, अहिड़ो को माहौल हुजे हा त इम्कान मौजूदु हो। हींअर न बेंच न बार, छा को बि वकील चाहे हू प्रो गवर्नमेंट वकला बॉडी हुजे या एंटी गवर्नमेंट वकला बॉडी हुजे, हू चवंदी त हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी ते बैन विझी छॾियो, हज़म कीअं थींदी सर? कोन थींदी न। त हिन महिल अहिड़ी ख़्वाहिश रखणु त असीं जुडिशरी में इहो इस्तदा कंदासीं त असां इहो सोचियो आहे त PTI खे बैन विझी छॾियूं, तंहिंजे करे तव्हां बि बैन विझी छॾियो, ही अहिड़ी ख़ुशफ़हमी या ख़ाम ख़्याली ते ॿधल हिकिड़ो ख़्यालु आहे हुकूमत जो, जहिड़ो हुननि खे इहा ख़ाम ख़्याली आहे त असां नज़रसानी अपील करे रिज़र्व सीटनि वारो फ़ैसिलो मटाए वेंदासीं। ख़ाम ख़्याली आहे, ही विशफुल थिंकिंग आहे विथ नो लीगल, ऐं कीअं चवां त हाणे लीगल हुनखे ख़बर न हूंदी, पर कॉमन सेंस नथो बीहे। ऐं ख़्वाहिशात मुंहिंजी छा आहिनि, यासिर जी छा आहिनि, अलिफ़ जी छा आहिनि, बे जी छा आहिनि, इहो इररेलेवेंट आहे। सवाल इहा आहे त इहा ज़मीनी हक़ीक़त छा आहे, त उन महल अहिड़ी ख़्वाहिश रखणु सां तव्हां हासिल छा पिया करणु चाहियो, तव्हां हासिल हुन सां हासिल छा पियो थिए, हुन सां हासिल हू छा बि करणु चाहींदा हुजनि हासिल, पर एक्चुअली हासिल छा पियो थिए त मुल्क में जेका हिकिड़ी सियासी
बेयकीनी आहे, अनसर्टेनिटी आहे, उनखे तव्हां जेको अञा सघ वठरायो पिया, उनखे तव्हां अञा वधायो पिया त अलाए छा थींदो, अलाए छा थींदो, अलाए छा थींदो। ऐं हमेशह जीअं पाण चवंदा आहियूं त गिदरो छुरी ते किरे या छुरी गिदरे ते, बेयकीनी अल्टीमेटली आख़िरकार जंहिंखे धक रसाईंदी उहो सरकार ऐं सिस्टम आहे। सियासी बेयकीनी PTI खे छा नुक़सानु पहुचाईंदी? PTI त उनमें ख़ुशि आहे, ख़ुशि आहे, उहो त वेठी आहे हूअं ई हुनखे कहिड़ी परेशानी आहे। ऐं अपोज़िशन जो त हाणोकी अपोज़िशन हुजे या माज़ी वारी हुजनि, हुननि जो त कमु इहो ख़्वाहिश इहा ई हूंदी आहे त जेतिरी हुकूमत बेयकीनी मुल्क में पकड़बी ज़ाहिर ओतिरो कमु न करे सघंदी, ओतिरी हुकूमत कमु न करे सघंदी। हींअर जॾहिं असां वटि मुआशी तरह असीं शदीद हिकिड़ी तंगी में आहियूं ऐं माशी सॼी दुनिया असांखे चई चुकी आहे, IMF चई चुको आहे, वर्ल्ड बैंक चई चुको आहे, सॼी दुनिया सभई चई वेठा आहिनि असांखे त अगरि तव्हां सियासी अदम इस्तेकाम ख़तमु नथा कयो त तव्हांजी मईशत ठीकु नथी थिए। हाणे मईशत त हिन में ॾिसो, हीउ जेको ताज़ो बहरान आहे, अगरि पाण ईमानदारी सां ॻाल्हि कयूं त राइट फ्रॉम 8 फरवरी जे इलेक्शन खां वठी जेको अॼु पाण जुलाई ख़तमु थियण ते आयो आहे, हिन में जेतिरी मुल्क में सियासी बेचैनी पैदा थी आहे, हिन में जेल वारे जो कहिड़ो कमाल आहे? को बि न। हुन को वॾा मुज़ाहिरा करे छॾिया हुजनि, सही मुल्क में हड़तालूं थी वयूं हुजनि, सही मुल्क में जेको वॾी अवामी शोरश पैदा थी वई हुजे, न ई वरी ॾोह आहे हुनजो, कुझु बि न कयो अथई। न मतिलबु हुनजो को अपोज़िशन्स तंग करे छॾींदियूं आहिनि, लॉन्ग मार्च कंदियूं आहिनि, हड़तालूं कंदियूं आहिनि, हीउ थींदो आहे, हू थी। हिते छा हिननि छा कयो आहे? कुझु बि न कयो, कुझु बि न करे सघिया आहिनि। कुझु बि हीअं न आहे त ख़्वाहिश न हूंदी जेल वारे जी, PTI जी, पर करे न सघिया आहिनि। करे न सघिया आहिनि। यस। सो अगरि तव्हां चओ था न, हीउ जेको सोशल मीडिया आहे, जेको हाणे सिर्फ़ु सॼी शोरिश जेका आहे मुल्क में, जेका सियासी अदम इस्तेकाम आहे, उनजो सबबु सोशल मीडिया आहे, त पोइ सही तव्हांखे शाबस आहे तव्हांजी अंडरस्टैंडिंग खे। त पोइ केरु ज़िम्मेवार? आउं सम्झां थो त हीउ हुकूमती ग़लति फ़ैसिला, हिक ॿिए जे पोयां ताबड़तोड़ ग़लति फ़ैसिला, 8 फरवरी जे इलेक्शन रिज़ल्ट खे पहिरीं असेस करण जी, अंदाज़ो हणण खां ग़लती शुरू थिए थी। यस। पोइ हुनखे मैनेज करण खां ग़लती शुरू थिए थी, पोइ हुनखे ज़बरदूस करण सां ग़लती शुरू थिए थी, ऐं पोइ ग़लती कंदा पिया अचो, ऐं हींअर वरी हिकिड़ी ग़लती कयो पिया, त पोइ हिन सियासी अदम इस्तेकाम जो ज़िम्मेवार अपोज़िशन जी ख़्वाहिश भले हुजे, पर हिन में को आऊं त हुनखे क्रेडिट ई नथो ॾियां त हुननि को वॾो तीर हयो आहे। हुननि छा तीर हयो आहे? कुझु बि न कयो आहे। ट्विटर, अच्छा पोइ तव्हां ट्विटर बंदि कराए छॾियो आहे, त पोइ छा थी वियो? सुभाणे तव्हां फेसबुक बि बंदि कराए छॾींदो, अच्छा करे वठो, टिकटॉक बि बंदि करे वठो, पोइ छा थी वेंदो? सची इंसान तव्हां अञा दुनिया में यस पंहिंजे पाण खे हिकिड़ो जग खिलाइण वारी ॻाल्हि आहे। जी हा, जी हा। अच्छा भई हिकिड़ो ॿी सवाल अचे थो त इमेजिन अगरि कजे त सिंध में 90% वोट अगरि कंहिं पार्टी खे मिलियो हुजे ऐं पोइ चयो वञे त हुन पार्टी खे बैन कयो वेंदो, KPK सां इहो ई त कयो थो हिन वक़्तु। न उहो त सॼे मुल्क में बैन कंदा न, पर KPK जी पार्टी आहे, 90% वोट उन्हनि खे माण्हुनि KPK में गवर्नमेंट कई वेठी आहे पार्टी उहा। ॾिसो उहो मूंखे हाणे एग्ज़ैक्ट इहो परसेंटेज में त यादि न आहे, पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद बि जॾहिं नैब ते पाबंदी हई KP में, त उहो बि मुंहिंजे ख़्याल हुकूमत में हुआ, हुकूमत में त हुआ, पर मेजॉरिटी हुननि जी हुई, पर मुंहिंजो ख़्यालु आहे जेसिताईं, पक न आहे, लेकिन वॾी पॉपुलर पार्टी। ॾिसो सवाल 90% या 20% जो न आहे न, सवाल इहो आहे त तव्हां अगरि हीउ पॉपुलर न हुजे PTI त हिनखे बैन कनि छा? न कनि, न कनि, ज़ाहिर आहे, ज़ाहिर आहे। बैन करण जो मतिलबु इहो ई आहे त हीउ तमामु घणी मक़बूल आहे। त पोइ KPK में छा हालात बीहंदा अगरि ॾिठो वञे त? पोइ सर KP जो न सॼे मुल्क में छा हालात बीहंदा? ज़ाहिर आहे, पोइ त हिकिड़ा ॾिसो तव्हां PTI खे KP जी पार्टी त नथा चई सघो, ज़ाहिर आहे, पर हिकिड़ो हीअ त हुकूमत जो मौक़िफ़ आहे। उनजो लीडर पंजाब जो आहे, उनजो वाइस चेयरमैन शाहमूद कुरैशी पंजाब जो आहे, सभु मेजर लीडरशिप पंजाब जी आहे, लेकिन KP उहो ई हिकिड़ो मसइलो आहे। KP में जेको बन्नू वारनि जेको जिरगो कयो आहे, हाणे अमीन गंडापुर त हुननि जा जिरगे जी सिफ़ारिशात ऐं मुतालबात मञी वरिता आहिनि, पर उहो हाणे चवनि था एपेक्स कमेटी में त असांजा कोर कमांडर ही बि शामिलु हूंदा, ज़ाहिर आहे KP जी जेका एपेक्स कमेटी हूंदी, एपेक्स कमेटी,
त ॾिसूं असांजी इस्टेब्लिशमेंट केतिरो एग्री करे थी KP हुकूमत सां। ज़ाहिर आहे उहो त ॿिया इशू आहिनि, उहे वरी डिफरेंट ई तरीक़े जा इशू। हिकिड़ो सवाल ज़हन में अचे थो, बैन जे हवाले सां पहिरियां ईअं महसूसु थियो त इंडिविजुअली पीपल्स पार्टी जे माण्हुनि चवण जो न न न, पर हाणे ॾियणु माना ईअं महसूसु थो ॾिए पीपल्स पार्टी बि इन ॻाल्हि ते ओके आहे त ठीकु आहे बैन हिकिड़ी पार्टी ते विझी छॾियो। जी, इहो कल्ह जॾहिं वरी तारड़ चयो वफ़ाक़ी वज़ीर पीपल्स पार्टी लाइ, अञा ताईं पीपल्स पार्टी पारां का तरदीद नथी अचे, उहा हिकिड़ी ॻाल्हि थी त CCI में को डिस्कशन थींदो, पर मुंहिंजो ख़्यालु आहे फ़ैसिलो थी चुको आहे। पीपल्स पार्टी जंहिं लाइ मूं पाण बि चयो त मूंखे हैरत थींदी, पर मुंहिंजो ख़्यालु आहे मूंखे हैरान थी वठणु खपे। अञा जेतोणीकि पीपल्स पार्टी सरकार ऑफिशियली बावाज़े बुलंद अञा ऐलान न कयो आहे त हू PTI ते बैन विझण जा हामी आहिनि, पर सॼी मुखालफ़त बि कोन्हे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त इसको हिमायती समझी जाए, छाकाणि सरकार चए पई हिमायत कनि पिया त तरदीद कनि न भई तारड़ कूड़ थो ॻाल्हाए। सो मुंहिंजो ख़्यालु आहे मूंखे हैरान थियण लाइ तयारु रहणु खपे त पीपल्स पार्टी। पर सर ॾिसो, आउं छो हैरान थियां? जी हा, पावर आहे, पावर गेम आहे, हिन में त पाकिस्तान जी पावर गेम में सुनहरी उसूल आहे त सभु कुझु जाइज़ हूंदो आहे, लेकिन ही कुझु शयूं आहिनि जेको पोइ तव्हांखे हयात खणी पाण सां हलणियूं पवंदियूं, ऐं तव्हांजी सेकेंड लाइन ऑफ लीडरशिप खे बि ज़ाहिर इफेक्ट करे थी। तव्हां जॾहिं तव्हां का ॻाल्हि कंदो, तव्हां चवंदो अच्छा तव्हां त पार्टी जे बैन करणु, हिकिड़ी सियासी पार्टी खे तव्हां सियासी पार्टी थी बैन कयो, त ही कुझु दाग हूंदा आहिनि जेके हू वॉशिंग पाउडर बि न धोई सघंदो आहे। मुझे चइबो आहे दाग तो अच्छे होते हैं, पर ये दाग इतना अच्छा नहीं होगा। इहो चवण त न सही, माण्हुनि खे विसरी वञे थो। ही त आउं सम्झां कुझु शयूं नथियूं विसरनि। there are certain things जेके फ़र्दनि जा बि मामला न विसरंदा आहिनि ऐं पार्टियुनि जा मामला आहिनि। सो आउं अञा बि चाहियां थो त आउं हैरान थींदुसि, पर हाणे लॻे थो त मूंखे हैरान थी वठणु खपे। त डिफेंड न करे सघंदो सर। अॼु ही जेको कुझु नवाज़ लीग ऐं ही जेको अगरि अहिड़ा फ़ैसिला बि थी वञनि था ऐं पीपल्स पार्टी शामिलु थी वञे थी, आर्टिकल 6 ऐं पार्टी ते बैन ऐं हिन टाइप जी शयूं, त हींअर ई तव्हांजी पार्टियुनि वटि हेठि डिफेंड करणु ॾुखियो पियो थिए। कल्ह पीपल्स पार्टी जा उहे जेके आहिनि, तव्हां मूंखे ॿुधायो अफ़ज़ल चंद, नदीम अफ़ज़ल चंद, उहो बि चए पियो त यार रिज़र्व सीटनि ते हक़ त असांजो न आहे। पार्टी जी पार्टी जेको आहे रिज़र्व सीटनि जे ख़िलाफ़ु नज़रसानी जी अपील कई आहे, ऐं नदीम अफ़ज़ल चंद चए थो त पीपल्स पार्टी जो हक़ न आहे रिज़र्व सीटनि ते। हक़ीक़त बि आहे, उस ॻाल्हि त हक़ीक़त पियो करे। त ईअं जॾहिं हींअर त गवर्नमेंट में आहिनि, सुभाणे जॾहिं अगरि को वारो अची वियो, को फेज़ अची वियो न यासिर, को छाकाणि असां वटि वक़्तु मटंदे देरि नथी थिए। अॼु 6 महीननि खां पोइ, साल खां पोइ अगरि इहे फेरो आयो ऐं ही पार्टियूं अगरि अपोज़िशन में अची वियूं, हिन में पॉलिटिकल नैरेटिव बचंदो कोन, ॾुखियो थी वेंदो। हाणे त कल्ह हिकिड़े प्रोग्राम में फैसल वावड़ा साहब बि इहा ॻाल्हि कनि पिया, जॾहिं उन्हनि खे ॻाल्हि कई वई त पोइ छा माना फ़ैसिलो न मञींदा, पोइ इमरजेंसी आहे, पोइ सफ़ा भला छा क्रैकडाउन आहे, तो फैसल वावड़ा साहब भी चुनता। तो देखिए सर, हमारे मुल्क में ना जेल वाला उठ के वज़ीर आज़म ऑफिस पहुंच जाता है, वज़ीर आज़म उठ के जेल पहुंच जाता है। ये पहले भी हो चुका है और ये भी होता रहा है। तो माना हाणे तो वो भी ये मिसाल ॾे थो त शायद मता का। लेकिन वावड़ा त ॾिसो हाणे उहो त अलाए कहिड़े मूड में ॻाल्हि कयो, मुंहिंजो जेको बयानु पढ़ियो कि 100 बात की एक बात रिजर्व सीटें नहीं मिलेंगी PTI को, नहीं मिलेंगी। हाणे वावड़ा साहब थोरो सम्झाए त आइन ऐं कानून जे हूंदे हिन मुल्क में 100 बात की ये कौन सी बात निकाली है उन्होंने? कीअं 100 बात की एक बात? सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे कीअं न मञंदा? हाणे थी सघे थो को कॉलर मूंखे यादि ॾियारे त मूं सुप्रीम कोर्ट जो हू फ़ैसिलो जेको हो पंजाब वारो, बंदियाल वारो, चीफ जस्टिस बंदियाल वारो, त भई पंजाब ऐं KP में इलेक्शन करायो ऐं हुकूमत ऐं इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो न मञियो हो, त मां जैसे ओॾी महिल बि त न मञियोसीं सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो, हाणे बि न मञंदासीं। हाणे सिचुएशन डिफरेंट आहे, हाणे सिचुएशन डिफरेंट आहे। ही 8 जजिस आहिनि ऐं ही 8 मां 4 जेके आहिनि मोज़िस जज साहिबान, इहे लाइन सां ईंदड़ मुस्तक़बिल में चीफ जस्टिस थियणा आहिनि पाकिस्तान जा। ऐं नथो सम्झां त हिननि हा मुल्क मां आइन फ़ारिग़ थी वञे, को डोगर कोर्ट्स अची वञनि, पोइ इहे बि ॻाल्हियूं हलंदियूं त PCO ईंदो, को कोर्ट्स जे नया उत खयां वेंदा। ठीकु, पोइ ॾिसो तव्हां चओ त सही क्रिकेट खेॾंदासीं ऐं तव्हां चओ त आउं हिकिड़े ई वक़्त में बॉलर बॉलिंग कंदुसि पर बैट्समैन जी अखियुनि ते पटी ॿधंदुसि, त आउं तव्हांखे चवंदुसि न सर इहो क्रिकेट जे रूल में कोन्हे, तव्हां कीअं हिकिड़ो हथु ॿधी छॾंदुसि हुनजो।
चवंदा न आउं अंपायर खे हटाए छॾींदुसि, आउं कानून ई हटाए छॾींदुसि, बसि पोइ त तव्हांजी मर्ज़ी आहे न। पोइ त हिते तजियो कहिड़ो कजे, पोइ त बहस अॼु छा इमदाद हुसैनी जो शेर आहे, सिट आहे त बहस करणु अजायो आहे। ॾिसो ईअं ई का सिचुएशन नज़र अचे थी पई। अच्छा, इंटरनेशनली बि पाकिस्तान में मतिलबु फ़िलहालु ॻाल्हियूं हलनि थी पियूं त छा थियणो आहे छा न थियणो आहे, का ख़बर न आहे। अमेरिका जा इलेक्शन्स आहिनि, डोनाल्ड लू साहब जेके आहिनि उहे अनाउंस करे विया त बाइडन सरकार जी तरफ़ां इहो फ़ैसिलो कयो आहे त 10 करोड़ ऐं मतिलबु समथिंग डॉलर ॾिना वेंदा पाकिस्तान खे, $1 लख, 10 करोड़ $1 लख पाकिस्तान जी टेररिज़म ऐं मईशत खे मुस्बत करण लाइ। इहो जेको डोनाल्ड लू इहो साॻियो आहे न साइफर वारो, साॻियो आहे। 10 करोड़ 10 लख रुपया, 10 करोड़ 10 लख डॉलर ॾियण जी ॻाल्हि कई अथसि, ऐं उन ते चए थो हिन सां पाकिस्तान में दहशतगर्दी जो फ़ाइदो थींदो, हिन सां पाकिस्तान में जमहूरियत मुस्तहकम थींदी, हिन सां जेको आहे हू पाकिस्तान में जेको आहे इंसानी हक़नि जी भनकड़ी ख़तमु थींदी, ऐं जेको चाइना हिते कर्ज़नि में वकोड़े पियो हिन ख़िते में जंहिंमें पाकिस्तान बि आहे, उन ॼार मां निकिरण मां बि मदद मिलंदी। हाणे ईअं आहे यासिर साहिब, आउं तव्हांखे चवां त यार 1000 रुपयो वठि, हिन में सूट बि नओं सिबराइजांइ ऐं जूतो बि वठिजांइ, गाॾी जो मॉडल बि चेंज कराए वठिजांइ, घर जेका आहिनि बिजली जा बिल भरे वठिजांइ, बाक़ी जेके पैसा बचनि उहे बैंक में बि रखाइजांइ। 10 करोड़ डॉलर ॾेई करे अमेरिका बहादुर जेको आहे अञा ॾिना बि कोन अथनि। यादि रखिजो, ही ज़ाहिर आहे बिल वेंदो कांग्रेस में, कांग्रेस में वरी ज़िक्र फ़िक्र ईंदो हुन ठाराह जो जेको हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स कई आहे हुते, ऐं वरी पाकिस्तान जो ज़िक्र ख़ैर हिन 10 करोड़ डॉलर जेके पाकिस्तान खे न बि ॾियनि त ख़ैर आहे। 10 करोड़ डॉलर कुझु बि न हूंदा आहिनि मुल्क लाइ, कुझु बि न हूंदा आहिनि। कॉलर सां गॾु पोइ अचूं था पिया हिते अनीस इरशाद जतोई शिकारपुर मां। जी जतोई साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं इहो असांजो इहो ई सुवालु आहे त ज़िले शिकारपुर जे अंदरि बदअमनी अरूज ते आहे, पुलिस जे रेट नज़र नथी अचे, माण्हू घरनि ताईं महफ़ूज़ आहिनि, ऐं सिंध हुकूमत हमेशह दवाऊं कंदी आहे, असां ऑपरेशन कयूं था, उन्हनि जो कोई अहिड़ो अमल जेको आहे ज़ाहिर न थियो आहे। असां इहा अपील कंदासीं त अमन अमान खे बहाल कराए वञे ऐं हिन जे लाइ कुझु गौर कयो वञे। जी साईं। जी जतोई साहब, इहे सदाई सभई फ़िक्रमंद ऐं ॻाल्हियूं ऐं आवाज़ हर को खणे थो, रड़ियूं करे थो, बल्कि त बसि ज़ुल्म थिए पियो, अमन अमान ठीकु करायो। मुंहिंजे ख़्याल शिकारपुर में त कोई परमानेंट SSP बि हींअर मुक़ररु न थियल आहे, शायदि हा कंहिंखे चार्ज मिलियल आहे। सो मश्किरी आहे, ऐं लॉ एंड ऑर्डर खे बसि ईअं थोरो हल्को दॿिजी वेंदो, वरी मसइलो थींदो, माण्हू लॾपलाण कनि पिया। इहे असांजे मतिलबु हीअं टियों ॾींहुं या कल्ह ख़बर ॾिठी त 5 फैमिलीज़ हुयूं, 20-22 मेंबर्स हुआ हुन फैमिली जा, जेको बाद मां हू लॾे वञनि पिया इंडिया, हिंदू बाय रिलीजन आहिनि त सिंधवासी न सही, सिंध जा आहिनि, लेकिन ही त हलिया वञनि इंडिया, बाक़ी किथे वञनि मुसलमान। जी हा। तो बाक़ी पोइ जेको शहरनि में वञनि, जेके हर को त मुल्क खां ॿाहिरि नथो वञी सघे, त शहरनि में वञनि त उअं ई शहरनि में जेतिरी अर्बनाइज़ेशन थिए पई, तमामु घणी आहे, शहरनि जो त इंफ्रास्ट्रक्चर न आहे, हिन खे हलाइण जहिड़ो ई न आहे। सो माण्हुनि सां अगरि मईशत, अच्छा पोइ मईशत तबाह थिए पई, माण्हू ज़मींदारी न करे सघनि, माण्हू कारोबार न करे सघनि, माण्हू जॾहिं रोड सेफ नथो रहे, महफ़ूज़ नथो रहे, त फीथो नथो फिरे, फीथो नथो मिले, त तव्हांजी मईशत रुकिजी वई। बाक़ी असांखे तशफ़ियूं आहिनि, हू प्रिया कुमारी लाइ बि हिकिड़ो आसरो ॾिनो वियो, त माठ आहे त छा थियो छा न थियो, छा कम अज़ कम इहो ई ॿुधाए छॾनि त की छा ब्रीफिंग ॾिनो, उहा पहिरियां न आहे ख़बर त छा आहे छा। पर CM सिंध चवनि था त असांखे कमु जेको आहे उन करणु ॾिनो थो वञे, असांखे रोकियो थो वञे, तॾहिं कमु रुकावट थिए थी। माना उहो बेसिकली मिसाल ॾियनि पिया त कोर्टनि मां स्टे था अची वञनि, 16,000 नौकरियूं ॾेई चुका आहियूं, 50,000 नौकरियूं ॾियणियूं आहिनि। चलो उहो त CM साहिब जी पंहिंजी ज़ाहिर एज़ चीफ एग्जीक्यूटिव हुननि जा पंहिंजा मसाइल हुननि बयानु कया, पर मूंखे ॿुधायो त लॉ एंड ऑर्डर खे ठीकु करण खे तव्हां केरु थो रोके। कल हाई कोर्ट जेको आहे, पुलिस जी कारकर्दगी ते जस्टिस अमजद सहतो साहब जेको ॻाल्हायो, जॾहिं मार्क्स या ऑब्ज़र्वेशन्स जेके हुयूं, त जंहिं शइ ते बैन था विझूं पुलिस वटि हुनजो रेट वधी वञे थो। फैक्ट बि आहे, फैक्ट आहे। त अगरि सो हाई कोर्ट जा इहे ऑब्ज़र्वेशन आहिनि, त पुलिस जी त इहा वञी हालत बि थी आहे, त इन कमु इहे सभु ठीकु करण लाइ केरु थो सिंध सरकार खे रोके, लॉ एंड ऑर्डर खे ठीकु करण लाइ केरु थो रोके, हीअ जेको भाण ऐं यूरिया ब्लैक थिए पई, इन ब्लैक खे रोकण लाइ केरु थो रोके, हीअ जो कारी कामड़ जे करे माण्हू मरनि पिया हिननि जी। सो देयर आर सो मेनी एरियाज़
जिथे लॉट कैन बी डन, तो जिथे हाई कोर्टनि जा स्टे रोकीनि पिया उते रोकींदा हूंदा नौकरियुनि ते, बाक़ी शयुनि खे ठीकु करे वठिजे। ऐं सभु सोशल मीडिया जे हवाले सां नयूं कोर्ट्स बि ठाहियूं आहिनि, कोर्ट्स खे ऑपरेट बि कयो वियो आहे, पेका कानून जे तहत उन्हनि ते कार्रवाई शुरू थींदियूं, इहे ॻाल्हियूं बि अची वयूं। हा सर, पोइ कार्रवाई थींदी त पोइ हुनजी छा चैलेंज न थींदी छा? ज़ाहिर आहे उहा त वरी पोइ कोर्ट में। सो इट्स मतिलबु हिकिड़ो हाणे हिकिड़ो मसरूफ़ कयो पियो वञे अदालतनि खे ऐं वकील साहिबान खे, ऐं ज़ाहिर इहो बि को सस्तो कमु न आहे। ज़ाहिर आहे FIA जा केसिस हूंदा, छा ॾिसो न, हीअ त अहिड़ो कमु आहे जंहिंमें तव्हां जॾहिं ओपन एंडेड पावर्स ॾियो था कंहिंखे बि, ऐं फ्री ऐं जेको एक्सप्रेशन ते त भई इहो तशरीह करणु हिकिड़े FIA वारे जो या पुलिस वारे जो कमु रहिजी वियो, त हीअ लफ़्ज़ जेको फलाणे ॻाल्हायो इहो तौहीन जी ज़ुमरे में अचे थो, मज़ाह जे पहलू ज़ुमरे में अचे थो, तंज़ जे ज़ुमरे में अचे थो, या तनक़ीद जे ज़ुमरे में अचे थो। सी इलाही लेयर्स आहिनि। हिकिड़ो ई जुमिलो तव्हां चओ त हाणे 10 मिसाल ॾेई सघां थो, पर उहा अजाई डेग थी वेंदी। हिकिड़े ई जुमिले जा तव्हां 2 मतिलबु 4 मतिलबु कढी सघो था। जी हा। त हाणे इहो सवाबदी तव्हां ॾेई छॾी हिकिड़े पुलिस वारे खे या हिकिड़े FIA वारे खे, त हाणे तूं वही ॿुधाए त हीउ जेको स्टेटस फेसबुक ते रखियो आहे इहो त इहो मज़ाक़ आहे ऐं ज़्यादती आहे। कॉलर वठिड़ो अब्दुल सबूर सुमरो शिकारपुर में। जी सुमरो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर साहब, अस्सलाम वालेकुम कारी साहब। पीपल्स पार्टी जेको ख़ामोश राजकोट ॾेखारियो आहे के त इहो सही आहे, छो त पंहिंजे दौर में भुट्टो साहब सिविल मार्शल एडमिनिस्ट्रेटर रहियो, गांधी जेको आहे उहो इंदिरा गांधी एमरजेंसी आई। प्रैक्टिकल पॉलिटिक्स में इहे शयूं थींदियूं आहिनि, पर पोइ सूबे खे डिलीवर कनि, मईशत वधाइनि, इंडस्ट्रियूं वधाइनि, इकोनॉमी में मूव कनि, ऐं नवां जेके आहिनि टेक्नोक्रेट आणे करे इंटीरियर सिंध में, अर्बन सिंध में पंहिंजो हिकिड़ो नओं विजन ॾियनि। थैंक यू सर। जी ठीकु साईं। सुबुह साहब, मूंखे मूं ज़िंदगी में हिकिड़ी शइ तमामु पहिरीं सिखी वरिती त जेको माण्हू पावर में आहे उनखे मुफ़्त मशवरा न ॾियणु खपनि। यस, सबबु ईअं न कोई बि को वरी हू आहे, सबबु आहे त जेको माण्हू पावर में वेठल आहे हू चए त यार अगरि तूं मूंखे सलाहूं पियो ॾी ॿिए खे, अगरि त उहो अगरि तूं मूंखां वधीक सियाणो हुजी आहे त मुंहिंजी कुर्सी ते वेठो हुजी आहे। सो तंहिंजे करे बहितरु आहे त हीअ जेके तव्हां मशवरा ॾियो पिया, पीपल्स पार्टी वारा सोचींदा हूंदा सही असीं 15 सालनि खां हुकूमत में आहियूं, उनखां पहिरीं बि हुकूमत में रहिया आहियूं। हाणे सुबूर साहब तव्हांजे मशवरनि ते असीं त हीअं कयूं त हूं कयूं, छो कयूं? असांखे जेको सही सम्झ में अचे पियो उहो कयूं पिया। सो आउं मशवरा सुबूर साहब कोशिशि कंदो आहियां न ॾियां, बाक़ी यार। कॉलर वठिड़ो समीला बलोच शिकारपुर। जी बलोच साहब छा चवणु चाहींदा? साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। सर असांजा अली कादी साहब का सवाल हुयो। जी जी साईं। दादा सर हीअ जेका DGISPR प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे कुझु ॾींहं अॻु, जंहिंमें हू चए थो त असां डिजिटल वार खे फेस कयूं पिया हिन वक़्तु, ऐं शायदि हुननि जो इंटेंशन आहे त असां हिन ते कंट्रोल कयूं। ऐं ॿियो मूंखे इहो सवाल करिणो आहे अली कादी साहब खां त जेकॾहिं ठीकु आहे डिजिटल वार ते ई कंट्रोल करणु चाहिनि था, ऐं ॿियो जेको हिन चयो त ईरान मां असांजो तेल स्मगल थिए थो करोड़नि जो, पर हुते जेकॾहिं ॾिसिजे त बॉर्डर जंहिं बि मुल्क जी हूंदी आहे उहा आर्मी जे हवाले हूंदो आहे, उहो बि शायदि डिजिटल जे वार जे ज़रिए मथां स्मगल थिए थो। इन जे बारे में अली कादी साहब जो छा राय आहे? जी जी। बुलू साहब, पहिरीं ॻाल्हि त तव्हां चयो त हा DGISPR इहो चयो आहे, हुन ते तव्हां सवाल कुझु बि न हो तव्हांजो, तव्हां चयो आहे, हा चयो आहे, चवनि था ही नई इस्तलाह कॉइन थी आहे, डिजिटल दहशतगर्दी, डिजिटल टेररिज़म। हा चयो आहे। तव्हां चओ था त ईरान मां पेट्रोल, उहो काफ़ी दफ़ो पाण हिन शो में बि डिस्कस करे चुका आहियूं। ज़ाहिर आहे जेका शइ बॉर्डर मां मूव थिए पई उहो ज़ाहिर हुते असांजी जेके बॉर्डर फोर्सिस आहिनि जंहिंमें ज़ाहिर आर्मी मौजूदु आहे, पोइ शायदि कुझु हुननि बि एक्शन वरिता हूंदा, पर हिकिड़ी ॻाल्हि लेकिन ओके लेट्स मतिलबु हू जंहिं ते बि ब्लेम कनि पिया DGISPR, तव्हां जिन्हनि ते बि ब्लेम कयो पिया, ऐं चवां थो चलो लेट्स फॉर वंस ब्लेम गेम ख़तमु करे भला हिनखे हाणे हल करे वठो। ठीकु आहे, मञी वरितोसीं त जेको बॉर्डर फोर्सिस हूंदियूं आहिनि जंहिंमें असांजी फ़ौज ज़ाहिर आहे उहा हूंदी आहे, या रेंजर्स हूंदी आहे, या जेके बि बॉर्डर फोर्सिस आहिनि, बॉर्डर सिक्योरिटी फोर्सिस, ऐं ज़ाहिर सिविलियन बि कस्टम वारा हूंदा, ॿिया हूंदा, त
हिकिड़ो दफ़ो ॿुधाए, हाणे जॾहिं सभई मुतफ़िक़ कयूं त बंदि थियणु खपे, त बंदि कयो। त बंदि करे वठो। असांजी अखियूं थदियूं, चलो माज़ी में जेको थी वियो थी वियो। जी हा, करप्शन बि ईअं बंदि करे। हा, उहे जेके बेनामी अकाउंट्स ऐं छा बेनामी अकाउंट सां मुराद आहे त तव्हां करप्शन ॾे वांगुरु करप्शन बंदि कराइजे न सर। जी हा, करप्शन बंदि ॾुखियो आहे। अॻिते जीअं तव्हां ॻाल्हि कई डिजिटल दहशतगर्दी, ज़ाहिर आहे जॾहिं अहिड़ा वर्ड्स कॉइन थींदा त पोइ ज़ाहिर आहे किथे न किथे महसूसु थींदो त समथिंग मतिलबु का हिकिड़ी या त तमामु घणी नफ़रत आहे या तमामु घणी सीरियसनेस आहे। त फायरवॉल जी बि ॻाल्हियूं जेके हलनि पियूं उहे पहुतियूं हिन ॻाल्हि ते अची त माना हुनजो प्रोटोटाइप पाकिस्तान में एक्टिव करण जी ॻाल्हि थी वई आहे, त भई हाणे पाकिस्तान में एक्टिव कयो वेंदो। हुन UK जी घणे भाङे महसूसु थिए थो त का उतां बि का रेज़ोल्यूशन या का अहिड़ी शइ अचणु शुरू थी वञे। हाउस ऑफ कॉमन जा, हाउस ऑफ लॉर्ड्स जा माण्हू गॾु वेठा उन्हनि पाकिस्तान जी हिननि ॻाल्हियुनि ते, इवन अमेरिका गिरफ़्तारियुनि ते जेका रऊफ़ हफ़्ज़नि जी थी आहे, इहो सभु कुझु थियो आहे, हुन ते तशवीश जो इज़हार कयो। पाकिस्तान छा थो चाहे? मां उहो ई ॾिसणु मूंखे सम्झ न पई अचे न। ॾिसो तव्हां हाणे बयानु अची वेंदो, हीअ जेके ॿ टे शयूं तव्हां ॻिणायूं। ॾिसो पहिरीं त उतां ई डोनाल्ड लू जो पाण जो 10 करोड़ 10 लख जी वॾी असांखे हातम ताई जी क़बर खे लत पियो हणे अमेरिका, त असांखे 10 करोड़ 10 लख इमदाद पियो ॾे। ख़ैर इमदाद पियो ॾे, मर्ज़ी आहे जेतिरी वणे ॾे, तव्हां वठण वारा आहियो, तव्हां चई नथा सघो असांखे $1 बिलियन त ॾे घटि में घटि। असां हेतिरी ख़िदमतूं जो बाइडन वींदे हेॾी तव्हांजी फरमाइशूं पूरी कयूं था, तव्हां असांखे $10 करोड़ जो मुस्तहिक सम्झो, असां वधीक जा मुस्तहिक कयूं। पर पहिरियों त कांग्रेस में वेंदी, कांग्रेस में यकीनन वरी पाकिस्तान, वरी इमरान ख़ान, वरी ह्यूमन राइट्स, वरी गिरफ़्तारियूं, इहे सभु डिस्कस में ईंदियूं। हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स कुझु 2-3 हफ़्ता पहिरीं ठाराह मंज़ूर करे चुको आहे। कल्ह जेको आहे जीअं तव्हां मैंशन कयो त इंग्लैंड में हाउस ऑफ लॉर्ड्स एंड हाउस ऑफ कॉमन्स जा जेके मेंबर ऑफ पार्लियामेंट आहिनि उहे पाण में को 12 या 13 गॾु थिया ऐं हुननि चयो त असीं जेको PTI जो हीउ सॼो नैरेटिव आहे ऐं PTI सां जेको कुझु थी रहियो आहे उनखे असीं इंटरनेशनलाइज़ कंदासीं। यानी बैन अल-अक़वामी सतह ते हिन जे लाइ आवाज़ उथारण में UK पंहिंजो रोल प्ले कंदो। त इन मां सिधो इशारो मिले थो त ॼाण को ठाराह बरतानिया जे हाउस ऑफ कॉमन्स या हाउस ऑफ लॉर्ड्स में पेश, हाउस ऑफ कॉमन में घणो करे, लॉर्ड्स में त मुश्किल, हा लॉर्ड में कोन ईंदो, हाउस ऑफ कॉमन में वेंदो, हुतां हिकिड़ो ठाराह अची वेंदो। अॼु मस अमेरिका खे कल्ह जेको उन्हनि जे तर्जुमान स्टेट डिपार्टमेंट तर्जुमान या वाइट हाउस जो, वाइट हाउस जो तर्जुमान त स्टेट डिपार्टमेंट, हा स्टेट डिपार्टमेंट, त उनखे मस हीअ जेको रऊफ़ हसन जी गिरफ़्तारी PTI वारी थी आहे उन ते गणती थी आहे। शायदि रऊफ़ हसन अमरीकी शहरी बि आहे अलाए छा, लेकिन बहरहाल हिकिड़े हुन इहो न चयो आहे त असांजो सिटीज़न आहे, हुन त चयो आहे त भई गिरफ़्तारियूं थियनि पियूं त तशवीश आहे अमरीका खे। हाणे सभिनी ॻाल्हियुनि जो जवाबु असांजे फॉरेन मिनिस्ट्री इहो हिकिड़ो तर्जुमान ॾींदी त भई हीअ तव्हां असांजे अंदरूनी मामलात में मुदाख़लत पिया कयो, तव्हां चवंदा रहो। पोइ अगरि तव्हां हुननि खे पंहिंजे अंदरूनी मामलात में मुदाख़लत जी इजाज़त नथा ॾियो त हू तव्हांजी माली सहायता लाइ या वेपन्स या ॿियनि शयुनि में टेक्निकल सहायता लाइ तव्हांजी मदद छो कंदा? असां हिकिड़ी ॾिसो, असीं नॉर्थ कोरिया त कोन आहियूं जो असीं जो धूड़ पिया पाई सॼी दुनिया असां जेको वणे चवंदा रहनि असीं कोन था ॿुधूं। असीं न नॉर्थ कोरिया आहियूं, न असीं बर्मा आहियूं जो असीं जो असांखे परवाह ई कोन्हे जेको दुनिया चवंदी असां बुख काटण ते हिरी विया आहियूं, असीं नथा करे सघूं। सो अहिड़ा पोइ कमु न कजनि न, शयुनि खे मुल्क जे अंदरां गोड़ आहे, हाणे दुनिया में गोड़ पियो थिए। सवाल ऐं कल्ह बि मूं तव्हांखे चयो सवाल PTI जो न आहे, सवाल हिन पॉलिटिकल इंस्टेबिलिटी जो आहे जंहिंजे करे असांजी मैशत न पई बीहे। ऐं पोइ तव्हां हुन ते अचूं था, तव्हां कॉलर अख़्तर मैसर पीरकोट मां। जी मैसर साहब छा चवणु चाहींदा? कॉल ड्रॉप थी हिन सां पोइ अब्दुल कादिर पीरज़ादो दादू मां। जी पीरज़ादो साहब छा चवणु चाहींदा? साईं असांजो सुवाल आहे त अली काज़ी साहब खां सुवाल आहे त इमरान ख़ान कॾहिं आज़ादु थींदो ऐं डील कंदो कोन कंदो? इमरान ख़ान हू ॻाल्हि पूरी करे वठूं त छा वरी कॉलर न अच्छा त ही इंस्टेबिलिटी थिए पई, सियासी अदम इस्तेकाम थिए थो, सियासी अदम इस्तेकाम जे करे तव्हांजी मैशत नथी बीहे। हाणे तव्हां छा कंदो, छा पिया कयो? तव्हां चओ था त असीं जेको आहे बिजली जा अघु वधाए छॾियूं था। अॼु काबीना शायदि फ़ैसिलो कयो आहे त हाणे पेट्रोल जा अघु बि
हू मार्केट जे रहमो करम ते छॾींदा। जी हा, यानी ये सरकार रेट मुक़ररु कंदी आहे न, इंटरनेशनल रेट ॾिसंदी आहे, पंहिंजा रेट ॾिसंदी आहे। हाणे ओपन मार्केट रेट वेंदो, माना अगरि हींअर ₹250 लीटर आहे थी सघे थो त ईअं ओचो ठका थी वञे ₹400 लीटर थी वञे, जी हा, थी सघे थो, थी सघे उहो थो, त भई मार्केट फ़ैसिलो कंदी न। थी सघे थो। त तव्हां IMF जे इश्क में, IMF जे दॿाउ में, इश्क त न आहे, IMF जे दॿाउ में एतिरा तव्हां बेवस आहियो त पेट्रोल अलाए किथे वञी बाहि लॻंदी। पोइ तव्हां चओ था त प्रॉपर्टीज़ जी वैल्यूएशन जेका आहे उहा असीं रियल मार्केट सां 90% ते अची बीहारींदासीं। यस, त तव्हांजी जेका कंस्ट्रक्शन इंडस्ट्री आहे जेको लखे माण्हुनि खे रोज़गार ॾींदी आहे, जंहिंसां गॾु खोड़ सारी अलाइड इंडस्ट्रीज़ आहिनि, लेबर आहे, सभु शइ आहे, उहे ई प्रॉपर्टीज़ जी ख़रीदो फ़रोख्त न हुजण जे बराबरि आहे। सफ़ा हिन वक़्तु न हुजण जे बराबरि। सफ़ा हींअर ई न हुजण जे बराबरि आहे। बीठल प्रोजेक्ट जेके आहिनि विकिरो न पिया थियनि माण्हुनि जा, त हू ॿिया प्रोजेक्ट किथां ठाहींदा। मथां तव्हां चओ था त असीं हाणे अनरियलिस्टिक ॻाल्हियूं आहिनि। हाणे IMF जी फरमाइश भले हुजे, पर ही गैर फितरी फरमाइशूं आहिनि त तव्हां हिकिड़े धक में इहो सभु कमु कयो पिया। पर IMF खे बि IPP नज़र नथी अचे। एग्ज़ैक्टली, IMF जो बि ज़ाहिर हुननि खे असांजो छो असल मसइलो, उन्हनि खे बि सरकार जा ख़र्च नज़र नथा अचनि, IPP नज़र नथो अचे त ही छा असांखे लुटीनि पियूं इहे IPP फर्म्स। ऐं मुंहिंजो कंसर्न उहो, मुंहिंजो न PTI ठीक आहे इमरान ख़ान सां पाण निपटी वठो, मुल्क त ठीकु करे वियो आहे, नथा करे सघो न। जी हा, एग्ज़ैक्टली। हुनजो वरी कनेक्शन होॾे बीहे थो। कॉलर असांखे जयराम दास सकरमा। जी जयराम साहब, छा चवणु चाहींदा? साईं, मुंहिंजो अली काई साहब खां सवाल हुयो त सिंध जे नंढे वॾे शहर में रोज़ कोई न कोई हिंदू बिरादरी सां वाक़ियो थिए पियो जी, ऐं सिंधी हिंदू खे टारगेट कयो पियो वञे। जे ताज़ो तव्हां ॾिसो पिया जैकोबाद मां लॾ पलाण थी, ॾेरकी में कल्ह मुखी साहब खे पंहिंजे ऑफिस में मार कुट कई वई। पनुआ किल में जेको आहे हिकु नंढे केस माना शराब जे केस में दीवान खे माना कल्ह फोत थियणो पियो, मरणो पियो। आख़िरकार हिंदू जेको इंडिया नथो वञे चाहे उहो छा करे, सिंध में हुनखे छा करणु खपे, इहो थोरो अली साहब खां सवाल पुछणो हुयो। जी साईं, ठीकु आहे। ॿियो बि कॉलर आहिनि। अकील अहमद शिकारपुर मां। जी अकील साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। जी साईं। सर, असांजो अली काज़ी साहब खां सवाल आहे त जेके IPPs पावर प्रोजेक्ट्स जेके हुया मुआहिदा थिया माज़ीअ में, जी, जेका उहा बिजली माना जेका ठहे थी, त कुझु पावर प्लांट्स हलनि था, कुझु पावर प्लांट्स माना कमु करे ई नथी। पोइ बि पाकिस्तान गवर्नमेंट अरबे रुपया हुननि खे पेमेंट करे थी, भली बिजली ठहे। जी, ठीकु आहे साईं, टाइम थोरो आहे गॾु। जयराम साहब, टाइम थोरो घटि आहे। मुख़्तसिर इहो त आउं तव्हां सां ईअं न आहे त इतफ़ाक़ नथो कयां त सिंधी हिंदू सां ई थिए पियो या, लेकिन सिंधी हिंदू अगरि हिंदू न बि हुजे त हू वापारी तबिको आहे, हू पंहिंजे कम सां कमु रखे थो, हिकिड़ो पंहिंजे कारोबार जे हिसाब सां। त हू पंहिंजी जिथां बि सिक्योरिटी ख़तमु थींदी उतां पहिरीं नाणो उॾामी वञे थो, ऐं पोइ जेको नाणो रखंदड़ आहे उहो उॾामी वञे थो। ज़ाहिर आहे। हाणे बसि सिर्फ़ु फ़र्क़ु इहो थिए थो त जैकोबाद मां जॾहिं 5 फैमिलीज़ ईअं लॾे ऐं हिंदुस्तान भारत वञनि थियूं त ज़ाहिर आहे उहो मीडिया में बि अचे थो, हिते बि अचे थो। पर तव्हां सर्वे करे ॾिसिजो जयराम साहब त सखर में जेके जैकोबाद जा जेके अहिड़ा 5 न 15 फैमिलीज़ बिज़नेस मुस्लमान फैमिलीज़ बि हूंदियूं जेके या लॾे हैदराबाद अची वई हूंदियूं या कराची हली वई हूंदियूं, या अगरि पैसे वारा हूंदा त दुबई या मलेशिया या कैनेडा हलिया विया हूंदा। त लेकिन हैवन सेड दिस, ही हिकिड़ी बदमाशी आहे जंहिंखे ओवरऑल असांजी इकॉनमी खे ऐं मिडिल क्लास खे तबाह कयो पियो वञे। इहो पहिरीं बि 83 जी मूवमेंट खां पहिरीं बि असांजी मिडिल क्लास खे ईअं ई तबाह कयो वियो हो, ऐं धाड़ेलनि खे सॼी सिंध ऐं MQM कराची में हुते धाड़ेलनि यरमाल कयो हो। साॻियो कुझु थींदे नज़र अचे थो। टाइम घटि आहे। साईं चवनि था IPP, साईं त उहो त बिल्कुलु आहे न IPPs जो मामिलो अकील साहब। ऐं हू चवनि था साईं असीं कमु कयूं न कयूं, तव्हांजे एग्रीमेंट में आहे त असांखे तव्हां कैपेसिटी चार्जिस ॾींदो, त उहो पाण भोॻियूं पिया। ऐं हाणे थोरो आवाज़ उथारणु माण्हुनि शुरू कयो आहे, अलाह करे जो खड़तेल निकिरे, अलाह करे त को हीअ असांखां अगरि पाकिस्तान ॾिसो न, तव्हां जंहिंखां बड़े पंहिंजी हू मटराए वठो था सियासी छा चइबो आहे लॉयल्टी वफ़ादारियूं मटरायो था न, ईअं अगरि ही पाकिस्तानी कारोबारी माण्हू आहिनि, मूं जॾहिं खां ॿुधो आहे चयो त हिन खे ॿाह नथी मोड़े सघे ते बाबा तव्हां लुटियो पिया, हाणे ठीकु आहे तव्हां एग्रीमेंट कयोसीं। सरकार पंहिंजी ते लही अचे
त हीअ जेको ज़ुल्म लाहियो पंहिंजी त लहनि था त पंहिंजे मुफ़ादात लाइ त अलाए कंहिंखे छा सां छा करे छॾीनि था। हीअ मतिलबु आवाम जे ऐं आवाम हिन ते नाराज़ बि कोन थींदी। अगरि हिननि खां तव्हां थोरो मतिलबु चवणु न खपे, असांखे हमेशह ख़्वाहिश हुजे त कानून ऐं महज़ब तरीक़े सां शयूं थियनि, पर यार हीअ कहिड़ो कानून असांजी ॻिची में, हीअ कहिड़ो जेको आहे एग्रीमेंट्स असांजी मुआहिदा असांजी ॻिची में विझी हलिया विया आहिनि। ॻाल्हि इन ॻाल्हि ते बहस फ्री थियणु खपे न त एग्रीमेंट कंहिं कया हू त घटि में घटि हू त वज़ाहत कनि त उन्हनि अहिड़ो असांजी ॻिची में छो विधा इहे एग्रीमेंट्स। यस बिजली जो जेको अज़ाब आहे, गर्दशी कर्ज़ो, अलिफ बे, इहो सभु उनजे करे आहे। जी हा जी हा जी हा। ऐं घुमी फिरी माण्हू जेको आहे उहो अची ॾह में फासी थो पए। ठीकु आहे साहिबु, वॾी महिरबानी साहिबु। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ ॾियां।